थींदे ॾिसां थो उन्हनि जे विच में एॾो डर पैदा करण थो चाहियां जो पाण में कॾहिं ठहनि न। दुश्मनन जा लाशन जे मथा किरंदा। पारो तुझे देव तुझे ला भित ते बीठो मिलो भित ते चढ़ी आयो आ। मरड़े नंगन जो दुश्मन हूंदो आहे वो हाशिम जो भी दुश्मन आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए मां दिलावर जी भेण आहियां। दिलावर तू मुझे भाजू कान दिलाही। पारो पारो पहुंचाए तो उस्ताद पहुंचाए तो पारो जिधर हथ कटड़े बेगैरत। तुझी मुझी दोस्ती खत्म थी वई। दोस्ती तोड़न वाली ॻाल्हि न कर न कर ये ॻाल्हि। चाचा सारंग कंहिंजी इजाज़त सां असांजे वारे जो पाणी थो वही। पुट अली गोहर बेशक अव्हां जो वारो है पर मूं तुझे भाव हाशिम खां पपहर पाणीअ जे वारे जी पाण इजाज़त वरती है। चरियो आहे अदा साईं नंढो भोतार असांजे मथां थो कावड़जे त ज़मीन सुकाए छॾी अथव। तुझी मर्ज़ी पुट पर ज़मीन त साॻे ई वॾेरे जी आहे ॿई गॾिजी त हर पोइ कंदा आहियूं। पर चाचा सारंग वारो असांजो आहे असांजो। तुझी मर्ज़ी पुट जीअं तुंहिंजो राज़। जी चवा भोतार साईं अटकल सां हाशिम ऐं दिलावर जी दोस्ती मुझे दिल में तीर जियां चुभी रही है। इहा खिल मुस्कुराइण मुखां बर्दाश्त नथो थे मुखां बर्दाश्त। त भोतार साईं इन तीर के पांजे सीने मां कढी
कमान में विझी निशानो दिलावर ऐं हाशिम जो वठो सो बि अटकल सां। कमदार वाह जे ॻाल्हि कई थी सा बि टल सां ॾिसो तो त हाशिम ऐं दिलावर जी दोस्ती केतिरो टाइम थी हले सा बि टल सां। छो बाबा ज़मीन अञा न भरी आहे छा? मायूस छो ही? कंहिं कुझु चयो अथई छा? न पुट, मायूस छो थींदुसि? ज़मीन अॼु न भरी त सुभाणे भरबी। मूंखे केरु भला छो चवंदो? पर बाबा चाचा लगे तो अली गौर तोखे पानी छॾण खां रोकियो आहे। मां इन अली गौर खे अहिड़ा मोचड़ा हणंदुसि जो ज़िंदगी यादि रखंदो। न हाशिम न, पाणीअ जे लाइ अली गौर खे कुझु बि न चइजांइ, छो जो अली गौर कुझु टरड़ो आहे। दिलावर जेकॾहिं टरड़ो आहे त छा थी पियो? पानी खां चाचे खे रोके खल पुठी सां उॾड़े छॾींदोसांसि। हाशिम पुट, जहिड़ो दिलावर मुंहिंजो पुटु आहे तहिड़ो तूं बि मुंहिंजो पुटु आहीं। हाशिम, जे अली गौहर तुंहिंजो नंढो भाउ आहे त पोइ मुंहिंजो बि पुटु थियो न, उनखे कुझु न चइजांइ पुट। न चाचा न, जेकॾहिं अली गौर इहा ग़लती कई आहे त अली गौर खे इहा सज़ा मिलणु घुरिजे, न त इहा अली गौर जी नंढड़ियूं ग़लतियूं कॾहिं वॾे फॾे में न विझी छॾनि। अल्लाह, ये तू ही मुराद? मुझे तो साई कढी छॾियई। चरी छा अली गौर बचे या जा? तुंहिंजे साह सां गॾु अली गौर जो बि दम परास थी वञे। किथे ईअं न थिए त तुंहिंजो साह निकिरण खां अॻु मुंहिंजो दम निकिरी वञे। ज़ुबैदा, सॼो ॾींहुं पंहिंजे घर वारनि जी ख़िदमत में लॻी पई आहीं। भला तोखे मुंहिंजो ख़्यालु नथो अचे छा? कॾहिं मुंहिंजी ख़िदमत कंदी? तुंहिंजी ख़िदमत मां तॾहिं कंदसि जॾहिं तूं मूंखे पंहिंजी लाड़ कुहाण बणाईंदे। सची जानी? अली गौहर, हाणे तूं भली वञ, मां कमकार कयां। समझी वियुसि, न त अदा वारा नाराज़ थींदा, ईअं न? हूं तो पान के वड़ा मुड़स मानू समझंदा है न। हिनन जी गैर मौजूदगी में हिनन जे घर में बाबा अलाए छापियो हले, अलाए छापियो हले। बेशक पीरा बेशक, बुढ़ी मरण जो मकाम आ, बुढ़ी मरण जो। तोब तोब पीली दई बा पीरू बारी ऐं बाह ते घासलेट खमीसो हारींदो। अचे त ॾिसूं नओं मज़ो। आवा छोकरा चाहे तो प्यारे नो छोकरा बाबा रे चाहे रे गिराकन के हाजिर हाजिर सुन लागे दिल किया तो सामुजी दिल किया तो सामू लेटे वाला शाहरुख खान नजर न तो अचे।
बाबा ॼाण आयो इहो रोल, पर ॿुधाए त तव्हांखे छो लॻी आहे हिन देवदास जी? जंहिंखे बि ज़िंदगी सां प्यार आहे न टेबल खे छॾे हली वञे। ही टेबल स्कूल मां मूं चोराई, ही टेबल मूं जी आहे। उथो, अरे उथ, हल। तोखे कंहिं चयो खिलण जो? पारो उस्ताद ओ बा वे वे थोरो सब्र कर, कावड़ घट कर बा ठई तुंहिंजो केॾो दाबो आहे उस्ताद, तुंहिंजे दाबे ते मां बि टजंदो आहियां। असां वॾा खूदी बाज़ू हिन उथंदा त कुतुर कुतुर कया था। जेल पंहिंजो घर आहे पादर जी परवाह आहे यार। अरे जान एॾी देर अरे कंहिंखे खुटी कयो आहे, अरे कंहिंखे कबूस्तान, अरे चांहि खणी आ, अरे अच। अरे बाबा शाहरुख का बेली मन खुदा के मन न करेंगे, रखो यो हथियार, कहीं मारे न विझे बाबा, रखो हथियार। बस रे खूनीअ जा पुट क्या इन हिते जो ते पूरो। उस्ताद ओ बा पाण संभाल बा त काथे दिल जो दौरो न पइजी वञे। ओ बा ओदा ओ मुंहिंजा वॾा भा ओदा अलीगढ़ ओ बा उस्ताद खे माफ़ कर बा, उस्ताद अॻे दिल जो मरीज़ आहे बाबा। अरे रे इहो रिपीटर कंहिंजो आहे ऐं कंहिंजो चोरायो थी? ना अलीगढ़ चोराए कोन थम, खुदा जो कसम रात चौकीदार निंड पियो हुनजो खयो, मां चयो मथां ॿियो केरु खणी नी, मां जो भाउ अलीगढ़ ईंदो न मां हुनखे ॾेई छॾींदुसि। अरे इहो रिपीटर हिन खे ॾे। भाउ वठि हाणे त बसि न, अॼु जी ख़बर आहे जेको तूं थाव कोई असां वॾा खूदी बाबू। अरे चुप भुग थो करायां। अरे वाले छोटू पानी तो पियार। पानी मुखे दे रे। अली को रहा पुट पानी मुखे दे। चोराणा खेर था है अजु ॾाढो कावड़ में आई। तू रे केड़ो ठाऊ को आई बात तू आणी। छा चई दे बसराना तू ही मड़ी वन बस कदे छोड़ो अली को तू ही मोड़ बाबा मत बरा तू रे केड़ो मत बरा ले सदो दी तू सदो की बात मत करे। बाबा पुछ पंहिंजे मोबी पुट खां, असांजी मिटी माइटी दोस्ती वञी मिटीअ में मिलाए आयो। ख़ैर आहे पुट, आईंदा राणो अहिड़ी ग़लती न कंदो। मूंखे इहो ई त मरम थो मारे त ही ॿार न पर जवान थी चुको आहे, अञा बि ॿारनि वारियूं हरकतूं नथो छॾे। अदाली को रही तो खबर ना है। हाणे तूं मूंखे ॿुधाईंदे त गोहर छा आहे? मूंखे सभु ख़बर आहे। गोहर जेकॾहिं टरड़ो आहे त ॿी ॻाल्हि आहे, पर एतिरो भाड़ियो नाहे। अदा ही बिरो राणे खे माफ़ कयो, आईंदा ईअं न कंदो। हूअं वरी कहिड़ो मां निड़ीअ ते न रखी वेठो आंसि, पर हिन जी इहा नंढड़ी ग़लती असांजी दोस्तीअ खे दुश्मनी में बदिलाए सघे थी। ख़ैर आहे पुट, ख़ैर आहे, अलाह कंदो, आईंदा अहिड़ी ग़लती न कंदो। पर जे ग़लती कई न, मोचड़नि सां हणी दून भञी विझंदोमांसि। सर्फ निकतो आदिस के कम जो ही कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे न। आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी या हाट पाट ला छा खा चवन हां वो बस तो को निकतो हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जो को सिस्टम आहे,
हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थके त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघंदा था ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी वाह रे दा वाह वाह जे पंहिंजे भाउ जी इज़त कई अथई अरे तोखे शर्म हया न आयो तोखे इहा ख़बर न आहे त राणो दिलावर जो भाउ आहे ऐं दिलावर मुंहिंजो जिगरी दोस्त आहे अदा जे दिलावर जो भाव आहे त छा मथे ते विहारियासीं या मुर्शिद कयांसि मां अली गौर अदा इन में मुंहिंजो को बि ॾोहो कोन्हे भले तव्हां ॻोठ वारनि खां पुछी ॾिसो राणो अचे मुंहिंजी पाण ॻिचीअ में पियो आहे अदा अली गौर कुझु कयो अथई त ॿुधाए अदा अली गौर मथां सही हुजे अरे तूं कमीनो आहीं राणो कंहिं त बेवाजिबी कोन कंदो मूंखे ख़बर आहे पुट अली गौर खे कहिड़ो लाचार आहे त राणे सां विढ़ंदो तूं चुप करे विया अम्मा तूं जे इन प्यार ते हिनखे ख़राबु कयो आहे अदा तूं वॾो आहे जे मुंहिंजो ॾोह हुजे न पादर लाइ मूंखे वठ पर मुंहिंजो हिन में को बि ॾोह कोन्हे को अरे ठहियो ठहियो तूं मोतबर नथी करो मां राणे खे पाण सम्झाईंदुसि मोतबर अची थियो आहे जंहिं कंहिं सां विड़े बावल खान मां 2 ॾींहंनि लाइ शहर वञी रहियो आहियां पोयां जो तोखे ख़्यालु हुजे जी अदा साईं तव्हां को बि फिक्र न कयो ऐं हा बावल खान हारनि जूं ज़रूरतूं पूरियूं कजांइ ठीकु आहे अदा साईं तव्हां को बि फिक्र न कयो बावल खान भाइर हुजनि त तो जहिड़ा ख़ुदा खां ॿियो छा घुरां जो तो जहिड़ो बुर्दबार भाउ ॾिनो अथई अदा साईं हाणे तव्हांखे देरि पई थिए चङो अल्लाह भाई अच मुंशी हाज़ुर बाबल साईं अल्लाह भाई अल्लाह भाई अदा साईं जंहिं भाउ ते तूं एॾो फ़खुर करे रहियो आहीं न अदा साईं उहो भाउ हिकु ॾींहुं तोखे नाक भरिजी डंगी थो हा नाग बणिजी अहिड़ो त डंग हणंदो तोखे अदा साईं जो तूं घोड़ी बि न हणंदे हा घोड़ी बि न हणंदे बोतार साईं बोतार वॾे सां जेको तव्हांजो रवियो आहे न मूंखे ॾाढो वणंदो आहे अटकल सां कमदार उहो ॾींहुं परे नाहे परे उहो ॾींहुं हिकु ॾींहुं इन अटकल सां हिन बंगले जो न पर हिन पूरे दर जो अकेलो अमीर संदुसि हा अमीर कमदार उहो तॾहिं जॾहिं वॾे बोतारी ताक़त हाशिम ऐं दिलावर पाण में विढ़ंदा सो बि अटकल सां कमदार उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो जंहिं ॾींहुं दिलावर ऐं हाशिम ख़ान हिक ॿिए जा दुश्मन बणिबा
उहो ॾींहुं अची वियो भोतार साईं। जे तव्हांजी इजाज़त हुजे हिकु ॻाल्हि कयां। हा पीरा, चओ चओ, छा थो चवणु चाहीं? भोतार साईं, हाशिम ऐं दिलावर जी यारी असांजे हियां जे मथां मुंग थी डरे, मुंग। भोतार साईं, तीर त सफ़ा निशाने ते आहे, पर को कमान मां कढण वारो हुजे। अलीगोर ऐं राणे जे विच में होटल ते मुंहमारी थी आहे। त पोइ देर छा जी? पीरा, खमीसा, इहो कमु सुबुह सां ई थियणु घुरिजे। मां उन्हनि खे बर्बाद थींदे ॾिसां थो। उन्हनि जे विच में अहिड़ो डर पैदा करणु थो चाहियां जो हू पाण में कॾहिं बि ठहनि न। हा, कॾहिं बि ठहनि न। मिटी वरी मूंसां हिकु सचो वाइदो त कर। तुंहिंजो मुंहिंजो जन्म जन्म जो प्यार आहे। तूं पंहिंजे पीउ जे चवण ते मूंखे छॾे त न वेंदी न? बेटा बाबू हुजे या पुतार, पर मुझे तो सब प्यार आहे। मिटी मूंखे हाणे हलणु खपे। हिते ज़ालिम ज़माने वारा माण्हू असांखे ॾिसी पकड़े न वठनि। हाँ बेटा तू जल्दी कर, हाणे हल। कोई ॾिसी न वठे, किथे इल्जाम न लगे। दिल त दीदार में भरजे ई नथी, पर छा कयां, वञणो बि ज़रूर आहे। बेटा वरी जल्दी मिल जाए। तू फिक्र ही न कर मिटी, अचबो जरूर अचबो। पुटराली गुहर जी बाबा। ओडे हेठे बारे में तो पानी ही कोन है। बाबा पोइ मां छा कयां? ही कम कयां या हू कम कयां? ठीक है पुट, तू कम कर, मां वञा थोड़ा। ठीक है बाबा। बाबा के रिशा थी हाणे त वियो। अरे दे छोरा, बाबा सदाई तो वञ त। न दा तोखे आ। चङो पोइ तूं हितां जो ख्याल कर त मां ॾिसां बाबा खे त छा थियसि। नालो तू पंहिंजी दिल ते मुंहिंजो लिखाई दे। ओ हिकु ॾींहुं सुहिणा तूं ओ मुंहिंजो सॾाईंदे। नालो तू पंहिंजी दिल ते मुंहिंजो लिखाई दे। बाबा 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 ॿुधाए ॿुधाए बाबा त ही ज़ुल्म कंहिं कयो आहे बाबा ॿुधाए। शायद ओ शायद शायद बाबा बाबा अदा ॾिसे थो अदा ई के ज़ुल्म कयो आहे, के ज़ालिम असां ज़ुल्म कयो आहे बाबा। अदा ही कर थियो आहे बाबा। तू रुगो हुन जो हिकु दफ़ो नालो ॿुधाए त उहो दुश्मन केरु आहे जे गौहर जे पीउ खे मारे। पाण त दुश्मनी कई आहे बाबा, दुश्मनी कई आहे। जे बि बाबा खे मारियो आहे, कसम आहे बाबा जे खून जो, मां उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि, ॻोल्हे ॻोल्हे उन जो पूरो नसुल ख़तम करे छॾींदुमि, उन जो नसुल।
बस बाबा बस। तूं भला कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? राणे ऐं गोहर जे ॾंदनि चकनि जी ॻाल्हि मामूली ॻाल्हि आहे। ही त वॾो केस थियो आहे। तुंहिंजी मर्ज़ी पुट दिलावर, पर मूंखे भउ थो थिए त किथे अधे सावण जो खून असांजे मथां न विझनि। न बाबा न, हाशिम ऐं असां पाण में मिट आहियूं ऐं हाशिम मुंहिंजो यार आहे यार। मूंखे त हैरत थी अचे, मां छा शहर वियो आहियां, तव्हां मां लड़ी केरु तॾहिं ते बि कोन वियो आहे। अदा असां वञण लाइ त तयारु हुयासीं, पर बाबा चयो त अड़े तव्हां दिलावर जा भार आहियो, दोस्त जे तॾहिं ते डुकी वञिबो आहे। ऐं हाशिम असांजो मिट ऐं मुंहिंजो जिगरी यार आहे। हेफ़ हुजे तव्हां ते। अड़े राणो किथे वियो आहे? अदा राणो होटल ते वियो हूंदो। उहो मोतबर वरी होटल ते वियो आहे। भेण ज़ुबैदा, तूं तयार थी ऐं चाची सदोरी सां वञी ॾुक वंडाए। जी अदा। अचो त हलूं। हाशिम जो हुकुम खणी लो। कबूल आहे बोतार साईं। तोबा तोबा, वॾो ज़ुल्म थियो आहे। ज़ुल्म करे छॾियूं बाबा, पंहिंजी दोस्ती ऐं बिरादरी जो बि को बि ख्याल न कयूं बाबा। वॾो ज़ालिम निकितो बाबा। तोबा तोबा बाबा तोबा। खमीसा वो केर आहे जे असां सां वॾी भयानक दुश्मनी कई आहे? बाबा साईं, तव्हां ॿई पाण में हिकु बिरादरी जा आहियो ऐं मिट माइट बि आहियो। जे ना खणंदव न, चवंदो त पीरू शैतान आहे बाबा। हाशिम, तुंहिंजे पग मटे यार जो भाव आहे। राणे ॾाढो बेदर्दीअ सां सावण खे घुटारे ई मारियो। राणो 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 ईअं नथो करे सघे। हा दा, इहो असां सां ज़ुल्म राणे कयो आहे। राणे अड़े छा सबूत आहे तो वटि त सावण जो खून राणे कयो आहे? भोतार बाबा, अल्लाह माफ़ करे बाबा जे मां कूड़ ॻाल्हायां। भोतार बाबा, असां सुबुह खमीसो ऐं मां पाणी जे वारे ते जो निकितासीं न, राणो सावण खे बाबा घुटा ॾे पियो। असांखे ॾिसी भॼी वियो बा। पर राणे ईअं कयो छो? भोतार साईं, कुझु ॾींहं अॻु में अली गोहर ऐं सारंग पाण में पाणी जे वारे ते मुंहमारी कयूं बाबा। राणे हुनजी बेइज़तीअ जो पलांद कयो, अली गोहर जे पीउ सावण खे मारियो। राणा राणा मुड़ी वञ। हाशिम, तूं जल्दी कर, भाउ खे वञी रोक। किथे जल्दबाज़ी में अची को ग़लति कदम न खणी वठे ऐं मामलो वधीक न टेड़ वेड़ थी वञे। बोतार साईं, तव्हां बेफ़िक्र थी वञो, मां इन मामले खे पाण रोकियां थो। जल्दी कर बाबा, वञ। पीरा खमीसा, जेकॾहिं इहा ॻाल्हि कूड़ी निकिती त पोइ दिलावर न, सभ खां वॾे में वॾा दुश्मन तव्हां आहियो। तव्हां उतां मां तूं पता थी मां चवां थो कुआरी मां हथ कढ, हथ कढ। असां हटी परे थी। अॼु मूंखे पापा जो पलांद कयो आहे। पलांद मां चवां थो मुड़ी वञ, मुड़ी वञ। कुआरी मां हथ कढ। या अल्लाह ख़ैर कजां। हाशिम पुट, ही छा आहे? अली गोहर राणे खे मारण थो वञे। छा? मां चवां थो अली गोहर मुड़ी वञ, मुड़ी वञ। हथ कढ कुआरी मां। असां हथ कढूं मां, हथ कढ। अॼु मूंखे पापा जो पलांद कयो। अली गोहर तूं एतिरो बेहया थी वियो आहीं जो वॾे भाउ ते कुआड़ी सिधी कई अथई। अम्मा, ही त वॾो ज़ुल्म थी वियो। ही वॾो कीस कंदो।
जे पीउ खे मारे सुठो नाहे कयो नाहे कयो और कहां थियो कहां छा थियो अली को राणे खे कुहारियो नहीं मारे वेठो पीरा दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झण में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 अॻिते कदम न वधाइजांइ किथे मां पंहिंजे आपे मां ॿाहिरि निकिरी वञा इहो विसारे विया त मुंहिंजे हथां मरण वारो मुंहिंजो दुश्मन आहे या दोस्त दिलावर मूंखे अफ़सोस आहे त मुंहिंजे भाउ अली गौर वॾो हाञो कयो आहे अफ़सोस न न कर हाशिमा अफ़सोस न कर पंहिंजे घर में तॾो विछाए छॾ छो जो अॼु दिलावर पंहिंजे भाउ जो पलांद कंदो तुंहिंजे भाउ जे रत सां इहे न चओ ये न जाओ जेकॾहिं तुझे अंदर जी हवस मुझे खून सां पूरी थी सके थी त तूं मूंखे मारे उहा हवस पूरी कर मगर दोस्ती तोड़ण वारी ॻाल्हि न कर इहा ॻाल्हि अॼु खां वठी तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती खत्म थी वई खत्म
ख़त्म थी वई। अज खां वठी तू मुंहिंजो दुश्मन आहीं ऐं मां तुंहिंजो दुश्मन आहियां। इहा ई असांजी दोस्तीअ जी हद अथई। सुठो अथई, हितां हलियो वञ हाशिम, हितां हलियो वञ, हलियो वञ, हितां हलियो वञ। साहब लगे थो त लिकी वियो काथे। केतिरो लिकंदो? हिक जी सुबेदार असीम जे अहिड़े चंबे में ईंदो जो पंहिंजी जान न बचाए सघंदो। साहब हलणो खपे थो। जवान आहीं ऐं ही रत में बुॾल कुहाड़ी छा करे आयो आहीं? पलांत करे विया पलांत। पंहिंजे पीउ जे क़त्ल खे क़त्ल कयो आहे क़त्ल। पोइ हिते कीअं? पुलिस खां भॼी हिते निकितो आहियां। जवान त सफ़ा कंधार आहीं। पोइ हल असां सां, असांखे जवाननि जो क़दुरु आहे। मोमल ओ मोमल अयाज बाबा वेठो अंदर। यो प्यारा जो वेरी वेरी घर में छा तो करे? बाबू वडीरे जी जमीन जा हिसाब किताब तो करे। ओए मिलंदासी हले ता। वो कहे माल मोमल ॿुधाए न। शाम मुंजा जानी शाम। चंगो ठीक आ, पो मां इंतजार कंदुमि। मथे खण जी मां पंहिंजी बाबू जो दीदार करे सघां। बिल्लो पारो। हाँ उस्ताद, रख पंहिंजा ये किना पैर मुंहिंजे पाक हथनि ते, कर पंहिंजे पारो जो दीदार। रख बा इहो नंबर बि मुंहिंजे मथां। पारो
पारो शाहरुख भित ते हे ॾिस पारो तुंहिंजो देव तुंहिंजे लाइ भित ते बीठो आहे। केर वा मूं मला थी बाबा को भी कोने बिल्लो भित ते चढ़ी आयो आ। बिल्लो देवदास मां बिल्लो बणिजी वियुसि। वाह अंधी मोहबत वाह न पारो न तूं पंहिंजे देव खे बिल्लो नथी चई सघीं। जागो झटको थियो धी बाबा कुछ भी न बिल्लो भित तां किरी पियो आ। बिल्लो न पारो न मां बिल्लो न आहियां मां देव आहियां तुंहिंजे नंढपण जो प्यार आहियां पारो देव हा देव यादि ते जॾहिं तूं नंढड़ी हूंदी असांजे बाग़ी मां अंबड़ियूं चुराईंदी ऐं हाणे तूं मुंहिंजी दिलि चुराए वई पारो। केर देव केर पारो मां तोखे कोन थी सुञाणा। हले तां सॾ कयां बाबे खे। बाबा ओ बाबा पारो अली गौर पुलिस तो के हथ करण में तमाम घणी रुधल आहे ऐं ख़बर पई आहे त तो ते वॾो ज़ोर आहे। जंगल खान हितां जो पुलिस त छा पर पूरे ज़िले जी पुलिस मुंहिंजे पोयां लाइन पोइ बि मूंखे गिरफ़्तार नथा करे सघनि जेसिताईं मां पंहिंजे दुश्मन खे मारींदुसि न। हाली गोर तुंहिंजी मर्ज़ी जॾहिं बि असांजी ज़रूरत पई असां हाज़िर आहियूं। साथियो तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो। न अली गौर न ईअं न चओ असां वटि जवाननि जो क़दुरु आहे। हा अली गोर सरदार सही थो चए असां बि यारनि जा यार आहियूं। अली गौर जॾहिं पलांदला निकिरी त असां तोसां गॾु हूंदासीं। न साथियो न मां पंहिंजे दुश्मन खे पाण ख़तमु कंदुमि पाण मतां दुश्मन सुभाणे मयार ॾे त साथियुनि सां गॾिजी असांजे मथां हमिलो कयईं। अली गोर राज़ राण वहीं वधीक पाण ॼाणी। कमदार वसीम साहब लाइ चांहि जो बंदोबस्त करे वठ। जेको हुकुम बाबा सिंह। न साहब कान न तकलीफ़ न कयो। हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे वसीम साहब? कमदार वञ तूं साहब लाइ चांहि खणी आ। साहब कान ॻोठ में खून थिया आहिनि ऐं मां हिते वेही चांहि पियां। चांहि त तव्हांखे पीअणी पवंदी वसीम साहब। बाक़ी रही ॻाल्हि खून थियण जी इहो तव्हां असां ते छॾिजो। न साहब कान न मूंखे मथां वॾो ज़ोर पइजी वियो आहे। ॻोठ ते रेड बि करे सघां पियो पर मां तव्हांजी इज़त जे करे हिते आयो आहियां। साहब इज़त अफ़ज़ाई जी वॾी महिरबानी। हीअ असांजे पंहिंजे ॻोठ जो मसइलो आहे असां पाणे हल करे वठंदासीं। बाक़ी असां छाजे लाइ आहियूं बाहुल कान हीउ कानून जो कमु आहे असांजो कमु असांखे करण ॾियो। बिल्कुलु वसीम साहब इहो कानून जो कमु आहे। मूंखे थोरो वक़्तु ॾियो मां हर हाल में मुजरम कानून जे हवाले कंदुसि। इंस्पेक्टर साहब इहो वाक़ई कानून जो कमु आहे। अदावत चयो न 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे मुजरम मिली वेंदो। तव्हां बेफ़िक्र रहो वसीम ख़ान मुजरम हर हाल में कानून जे हवाले कया वेंदा। साहब कान मूंखे तव्हां मां इहा ई उमेदु हुई। उस्ताद पहली खुदा जो वास्तो थी वो बार रब रसूल जो वास्तो थी अथी को पीर मुर्शिद न उस्ताद तू मुंहिंजी आहे किरण वो बात ॻाल्हि कर किरे न उस्ताद तू मुंहिंजी आहे अड़े किरण ओ बा उस्ताद बातों को सवा मां निधन के जो केरा मां अॻी ज़कात ते ना पलऊ किरी पवंदे मुंहिंजो चवण वठ बा मुंहिंजो चवण तू मुंहिंजी आहे किरण तू मुंहिंजी आहे बाबा हेरिस हे पटको मेड़ थी बा तू मुंहिंजी आहे किरण किरण याद बाबा तू हिन चरे खे हेठि लाए त इहो किरे न पवे न ॻिचीअ में। हा सेठ मां चवांसि थो बाबा छा रुक अरे ॿुध हेठि लहो बाबा सॼो होटल परेशान कयो थी हेठि लहो किरी न पए हेठि लहो। तोखे पंहिंजे भाउ अली गौर खे
गिरफ़्तार कराइणो पवंदो। बोतार साईं, जेकॾहिं मां पंहिंजे भाउ अली गौहर जी गिरफ़्तारी ॾियां थो त पोइ दिलावर बि पंहिंजे भाउ जी गिरफ़्तारी ॾे। हा, दिलावर जो बि हिकु न हिकु भाउ गिरफ़्तारी ॾींदो, छो त ऑफिसरनि जो मूं मथां ज़ोर आहे। हेॾा सारा ॿ वॾा खून थिया आहिनि, पुलिस बि त आख़िर रणंदी न। जी मां बहितर सम्झो बोतार। ऐं हा, मां ई ॿिन्ही धुरनि खे आज़ादु कराईंदुसि ऐं तव्हां ॿिन्ही दोस्तनि खे खीर खंडु कंदुसि, सम्झो बाबा? जी बोतार साईं। कम थियो भतार, कम थियो, सो भी अटकल था। हाँ, कम था, कम थियो, वाकई कम थियो, सो भी अटकल सा। त पोइ कमदार, मूंखे अली गौहर खपे। पर सरकार अली गौहर छो? कमदार, जेको मां चवां वो कदो कर, ये सवाल जवाब न पुछंदो कर। आया जंगल खान मूंखे फोन करे चयो हुयो त अली गौहर असां सां गॾियो आहे। पीरड़ा खमीसा, मूंखे अली गौहर अॼु जो अॼु खपे। ठीक आहे बोतार। कमदारा जी बोतार। तू छा थो समझी त मां अली गौहर खे हिन हवेलीअ में बनवाह खाराईंदुसि? न कमदार न, अली गौहर खे हिन तरह जी चौठ ते खपर नाग करे विहारींदुसि। जीअं समझियुमि बाबा न साईं, समझियुमि, सो भी अटकल था। ॾाहो आई कमदारा, ॾाढो ॾाहो आई। छा ॻाल्हि आहे अली गौर, जॾहिं खां हिते आयो आहीं त उदास उदास आहीं? जंगल खान ने उदासी जो सबब सिर्फ मुझी महबूबा है, महबूबा। मतलब त आशिक भी आहीं? जंगल खान जेड़ो तेड़ो न, पर जुनूनी आशिक आहियां, जुनूनी। सरदार आशिक जो बेले सां छा? सरदार बचड़ो ऐं खूनी नथो थी सघे। सरदार अली गौहर जे आशिक आहे त वञी मैखानो असाए, बेले में शींह रहंदा आहिनि, शींह। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 आशिक आहियां त पोइ छा थी पियो? हिन सीने में दिलि शींहं जी आहे, शींहं जी, सम्झई? भले के मैदान में आज़माए ॾिसिजो, पोइ हिते पेर कोन हटंदा। शींहं जी दिलि रखण वारे जो जंगल खान क़दरदान आहे। जवान, तूं हिन ॿेले जो शींहं आहीं, शींहं।
खबरदार केड़ा असां वडेरे बहाल खान जा मानू पीरू ऐं खमीसो यासीन ये पंहिंजा माण्हू आहिनि इन्हनि खे हेरे वठी अच कहिड़ा हाल अथई पीरा ऐं खमीसा ऐं वॾेरे जी कहिड़ी ख़बर खणी आयो आहीं पीरो ऐं खमीसो हिते कीअं ऐं जंगल खान जो वॾेरे सां कहिड़ो वास्तो मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे छा पियो सोची अली गोर त पीरू ऐं खमीसो हिते कीअं अड़े ही त मुंहिंजे यार वॾेरे बहावल खान जा माण्हू आहिनि कर ख़बर पीरा वॾो को भाग वारो ही अली गोर जो वॾेरे तोते हथ रखिया आहिनि अली गोहर है तू ज़ुबैदा मां तुझो आशिक़ ऐं दीवानो आहियां तुंहिंजो छॾ अली गोहर छॾ मुंहिंजी बांह छॾ जानू एॾी बेरुखी छो आख़िर छो मां तोखे महबूब ऐं पंहिंजो सचो प्यार सम्झो हुयो ना ही तू मुंहिंजो महबूब बणे ना ही तू मुंहिंजो सचो प्यार बणे त पोइ ॿुधाए त मां केरु आहियां मां तू कातिल आहीं तू मुंहिंजे भाउ जो कातिल आहीं मुंहिंजी ख़ुशियुनि ऐं मुंहिंजे अरमाननि जो कातिल आहीं तू मुंहिंजो महबूब न बल्कि तू मुंहिंजो दुश्मन आहीं दुश्मन ज़ुबैदा छा थियो हिन का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे ओ बा छा थियो उस्ताद ओ बा मुंह ते कर ओ बा छा थियो अचे रे बे चंद मुंहिंजो चंद त पार हुआ रास्ते तरण कर बा तबाह करे छड़ी उस्ताद मूं वटि के हां पाण हला सॼो नी ज़कात जे पैसनि ते तोखे तुंहिंजा कर हणिया उस्ताद कर हणिया ॻाल्हि त ॿुध छा खयूं थो थी जाई उस्ताद सफ़ा भूख थी पई हे त मां कंक जी सिर्फ उस्ताद सब आशिक़ पुटनि साईं ॾिसो उस्ताद जेकर हे तुंहिंजा इहे अफ़ाल आहिनि न त तोखे दुनिया छॾणी पवंदी माण्हुनि जो पारो छॾे ॾी भाउ चयो शराब छॾे ॾी अम्मा चयो घर ऐं ॻोठ छॾे ॾी तूं चईंदो त मां पारो खे छॾे ॾियां मां कॾहिं पारो खे न ॾिसंदो पारो उन बेगैरत जी आ मजाल जो असांजी भेण जो दग झलियो अथसि उठो खणो हथियार पर पुट अञा बि वधीक दुश्मनी सुठी ॻाल्हि नाहे बस बाबा हिकु त हू असांजे भाउ जो कातिल आहे ऐं वरी असांजी इज़त में हथ विझण जी कोशिश कई अथई हाणे उनखे हिन धरतीअ ते जीअण जो को हक़ न आहे ॾाहो थी पुट जज़्बात मां कम न वठ बाबा अञा बि तूं चाहीं थो त असां पंहिंजे दुश्मन खे खीर जा वटा भरे प्यारियूं न बाबा न परदा तूं चुप कर ज़ुबैदा अड़े वायड़न वांगुर छो बीठा आहियो
अचो तालूं। ही तो थे मुझे पिरी जाए। छो धीअ छो एॾो हाव फाड़े पई रोई? ख़ैर त आहे न? बाबा छा हुआ दारा अली गौर के मारे छॾींदा? धीअ तूं एॾो छो थी रोई? बाबा वो इन करे छो त मां अली गौर सां प्यार कंदी आहियां। बेहया बेशरम तोखे शर्म नथो अचे जो भाव जे कातिल सां प्यार थी करे? बाबा अली गौर पहिरीं मुंहिंजो प्यार आहे ऐं बाद में कातिल आहे। अली गौर के कुछ थियो न त मां जिंदा कोन रहंदसि। एक तरफ पुट जो कातिल, बे तरफ धीअ जो प्यार। या अल्लाह ही कहिड़ो इम्तिहान थो वठी। वॾेरो थो चए त पंहिंजे भाउ खे चओ त पुलिस जो ज़ोर पइजी वियो आहे त हथ ॾे। न कॾहिं बि न। मां इहा हथ कोन ॾींदुमि जेसिताईं पंहिंजे दुश्मन खे मां ख़तमु न कंदुमि। भले चई छॾ वॾे रखे त मां हथ कोन ॾींदुमि, कोन ॾींदुमि। अमा मोहतार साईं मूंखे घुरायो आहे बंगले ते, मां ओॾां ई थो वञा। घर जो ख्यालु रखजां। ऐं हा इहो अली गौर अचे थो हुनखे चओ त 2-3 ॾींहं हेॾे होॾे थी वञे जेसीं ताईं मामिलो ठरे। चङो। ॿुधा चाची त पंहिंजे बेगैरत पुट खे किथे लिकायो अथई। ॿुधा त अॼु कयांसि पूरो। वाह दिलावर वाह, वाह जो गैरतमंद आहीं। जे एतिरो दिलेर हुजी हा न त इहे हथियार खणी मुंहिंजे घर न अची हा। चाची ही हथियार मुंहिंजे हथनि में जेके ॾिसी थी न, इहा बि तुंहिंजे पुटनि जी महिरबानी आहे, तुंहिंजे पुटनि जी। ईअं छो नथो चवीं त इहे हथियार तव्हां शौक़ मां खयां आहिनि? मुंहिंजे पुट हाशिम सां दुश्मनी करण लाइ? हा हा चाची, उन दुश्मनीअ जो कारण बि तुंहिंजा पुट आहिनि, तुंहिंजा। न दिलावर न, पहिरियां मुंहिंजो मुड़ुसु मोह आहे ऐं उनखे मारण वारो को ॿियो न, तुंहिंजो भाउ आहे राणो। चाची मुंहिंजो भाउ राणो ईअं कॾहिं बि नथो करे सघे। जहिड़े जो कारण तुंहिंजो पुट गोहर आहे, जंहिंखे कंहिंजी बि इज़त जो ख्यालु कोन्हे। जे तोखे एॾो इज़त जो ख्यालु आहे न त परणाए ॾे अली गौहर खे ज़ुबैदा। सतोरी न काबिल न। भली मौत दुश्मन जी छो न हुजे, पर को वक्त हूंदो
त हिनखे मां बि पंहिंजी मां करे छॾींदुसि। अचो। ॾिस हाशिम, दुश्मनी तिर जेतिरी बि सुठी न आहे बाबा। तूं ऐं दिलावर पाण में दोस्त आहियो। जेकॾहिं तव्हां ई पाण में दुश्मन थी बीहंदव त तव्हांजी ताक़त घटिजी वेंदी बाबा। कुझु सम्झण जी कोशिशि कर। भोतार साईं, छोकिरा ज़िद ते अड़िया बीठा आहिनि। बाक़ी तव्हांजो न्यापो मिलियो, हली आयुसि। पुटनि खे सम्झाए सारंग, ज़मीनूं असांजूं, पाणी असांजो। तव्हां छाजे करे पाण में विड़ी मुआ आहियो? छो पंहिंजा दुश्मन थी बीठा आहियो? भोतार साईं, इहो त तव्हां हाशिम खां पुछो। चाचा सारंग, दुश्मनी जो बुनियाद तुंहिंजे पुटनि विधो आहे। बाबा जो खून करे, असां न। हाशिम, सॼे ॻोठ वारनि खे ख़बर आहे त पीरू ऐं खमीसो ॿ विढ़ाऊ आहिनि। तव्हां उन्हनि जे चवण ते मुंहिंजे जवान पुट खे कुठो। चाचा सारंग, जेकॾहिं तुंहिंजो पाउ पाणी जो रहियल हो त तूं मूंखे ॿुधाई हा त मां तोखे ॾियां हा। उन ॾींहुं अली गौर तोखे वारे जो पाणी न ॾिनो, तूं राणे खे चई बाबा खे मराए छॾियो। इहो इल्ज़ाम न हणो हाशिम, इहो इल्ज़ाम न हणो। जेकॾहिं तुंहिंजे पुटनि खे पलांद वठण जो एॾो शौक़ु आहे त उन्हनि खे चओ त अची मुक़ाबिलो कनि। चूड़ियूं हथनि में असां बि कोन्हनि पातियूं। हाशिम, मां तव्हांखे कहिड़े मक़सद लाइ घुरायो हुते? हा, ऐं तव्हां हिते